नाज़रवा के कैंप ब्रेक न्यूज़ ॾींदा हलो त दुनिया कल ॾिठो त मुसीबत में मुब्तला इंसानियत लाइ क़ौमूं कीअं गॾु थींदियूं आहिनि। वज़ीर आज़म जो चवणु आहे त आलमी बिरादरी कल भाईवारी जे बेमिसाल नमूनो पेश कयो। जिनेविया कॉन्फ्रेंस में पाकिस्तान सां थींदड़ हमदर्दी तमामु घणो मुतासिर कयो। गॾियल कोशिशुनि सां ज़िंदगी ऐं उमीदुनि खे ॿीहर बहाल कयो वेंदो। नाज़रवा के कैंप ब्रेक न्यूज़ ॾींदा हलो त दुनिया कल ॾिठो त मुसीबत में मुब्तला इंसानियत लाइ क़ौमूं कीअं गॾु थींदियूं आहिनि। वज़ीर आज़म जो चवणु आहे त आलमी बिरादरी कल भाईवारी जे बेमिसाल नमूनो पेश कयो। जिनेविया कॉन्फ्रेंस में पाकिस्तान सां थींदड़ हमदर्दी तमामु घणो मुतासिर कयो। गॾियल कोशिशुनि सां ज़िंदगी ऐं उमीदुनि खे ॿीहर बहाल कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।